हेलो प्यारा दोस्तों, अस्सलाम वालेकुम ऐं नमस्ते। तव्हां सां गॾु मौजूदु आहियूं चेतन दास फील फ्रॉम खाही। त दोस्तो, जीअं तव्हांखे ख़बर आहे त मां हर आचर ते तव्हांजी ख़िदमत में कंहिं नए गेस्ट, कंहिं नए न्यू कंहिं ग्रेट पर्सनालिटी सां तव्हांजे साम्हूं हूंदो आहियां। त अहिड़ी हवाले सां अॼु असां सां गॾु जेके लाइव मौजूदु आहिनि, जेके तव्हांजे साम्हूं आहिनि, सर आफ्ताब अली राहिमो, जेका बेसिकली फ्रॉम सिंध एंड करंटली साईं जेके कैनेडा में रहनि पिया, जॉब कनि पिया। त सभ खां पहिरीं असां साईं जा शुक्रगुज़ार आहियूं जिन साईं असांखे पंहिंजो टाइम ॾिनो। त साईं, वॾी कहिड़ा हाल महिरबानी। आहिनि तव्हांजा? ख़ुशि आहियो? बिल्कुलु ठीकु आहे दादा, सभु ख़ैरु। तव्हां ॿुधायो, ख़ुशि आहियो? सभु ख़ैरु। दुआऊं दुआऊं तयारु फर्स्ट क्लास। त साईं, मूंखे त तव्हांजे हवाले सां काफ़ी सारी ख़बर आहे। त हाणे सभ खां पहिरीं तव्हां पंहिंजो नंढिड़ो इंट्रोडक्शन कराए वठो त जीअं दोस्तनि खे तव्हांजे हवाले सां ख़बर पइजी सघे। जी दादा, बिल्कुलु। मुंहिंजो नालो आफ्ताब अली रहमो आहे ऐं बुनियादी तौर ते मुंहिंजो ताल्लुक़ु थरपारकर सां आहे ऐं आउं तक़रीबन 3-4 सालनि खां कैनेडा में रहां पियो ऐं आउं बुनियादी तौर ते इलेक्ट्रिकल इंजीनियर आहियां। मूं मेरान यूनिवर्सिटी मां बैचलर्स कई इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग। उनखां पोइ वरी मूं मास्टर्स कई बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन में ज़ैबिस्ट कराची खां ऐं उनखां पोइ मूं 2-टे साल नौकिरी कई कराची में ऐं हाणे आउं कैनेडा में रहां पियो ऐं कैनेडा में मुंहिंजी जॉब आहे ऐं आउं उनखां अलावा शॉर्ट वीडियोस ठाहींदो आहियां ऐं कहाणियूं लिखंदो आहियां। इहो मुंहिंजो पैशन आहे। ऐं बुनियादी तौर ते त इंजीनियर आहियां, पर उन सां गॾो गॾु हिकिड़ो आर्टिस्ट ऐं हिकिड़ो कहाणीकार बि आहियां। माशाल्लाह, ज़बरदस्त। त साईं, असांजो पहिरियों सुवाल तव्हां सां इहो हूंदो त ॻाल्हि हाणे मतिलब जी ॻाल्हि ते अचूं था त सिंधी माण्हू ॿाहिरि मुल्क में जेका रोज़गार या स्कॉलरशिप जा जेके मौक़ा आहिनि उहे कीअं था हासिल करे सघनि, दादा स्पेशली बिल्कुलु। सिंधी? जी जी बिल्कुलु। मुंहिंजो काफ़ी दोस्तनि सां इन मौज़ू ते अॻे बि सेशन्स बि थिया आहिनि, कचहरियूं बि थियूं आहिनि दोस्तनि सां। स्कॉलरशिप्स तमामु घणियूं अवेलेबल आहिनि। असांजो सिंधी नौजवान तमामु घणो टैलेंटेड आहे, पर हिकु ॿ शयूं सम्झण जूं आहिनि। हिकिड़ो त इहो त जेकॾहिं तव्हांखे वेस्टर्न वर्ल्ड में वञिणो आहे त पोइ तव्हांखे सभ खां पहिरीं त पंहिंजी इंग्लिश इंप्रूव करणी पवंदी, इंग्लिश ते ध्यानु ॾियणो पवंदो। असांजा छोकिरा छा कंदा आहिनि, आउं पाण जामशरी में पढ़ियो आहियां, मूंखे ख़बर आहे असांजे सिंध जे ॿारनि में जेके छोकिरा अचनि था इंग्लिश ते ध्यानु नथा ॾियनि, उनखां पोइ सॉफ्ट स्किल्स ते ध्यानु कोन था ॾियनि। सो इहो ई सबबु हूंदो आहे त जॾहिं कॉम्पिटेटिव एग्ज़ाम्स ईंदा आहिनि त पोइ उनमें इंग्लिश जी लैकिंग जे करे ऐं उनखां अलावा सॉफ्ट स्किल्स जे करे असांजा छोकिरा पोइते रहिजी वञनि। सो मुंहिंजी दोस्तनि खे इहा गुज़ारिश हूंदी त जेतिरो थी सघे त इंग्लिश ते ध्यानु ॾियो, आइल्स जो एग्ज़ाम ॾियो, टॉफल जो एग्ज़ाम ॾियो, GRE ॾियो। उनखां पोइ तमामु घणियूं स्कॉलरशिप्स मौजूदु आहिनि। USA जी हिकिड़ी स्कॉलरशिप आहे, फुल ब्राइट स्कॉलरशिप। उनखां अलावा UK जी हिकिड़ी स्कॉलरशिप आहे, शिवनिंग स्कॉलरशिप। ऐं कैनेडा में बि काफ़ी स्कॉलरशिप आहिनि, न्यूज़ीलैंड ऑस्ट्रेलिया में। ऐं उनखां अलावा जेकॾहिं तव्हां चाइना वञणु चाहियो त चाइना में बिल्कुलु तमामु घणियूं स्कॉलरशिप्स मौजूदु आहिनि। मैं बेसिकली चवण जो मक़सदु इहो आहे त जॾहिं तव्हां ॿाहिरि मुल्कनि में वञो था, उते वञण जो सोचो था, त पोइ तव्हांखे डेफिनेटली कुझु एफर्ट्स अहिड़ा वठिणा पवंदा जिन में तव्हांखे आउट ऑफ द बॉक्स सोचणो पवंदो ऐं पंहिंजी जेको रवायती एजुकेशन आहे उनखां हटी करे थोरो एग्ज़ाम जी तयारी करणी पवंदी। ऐं आउं सम्झां थो सभ खां बहितरीनु तरीक़ो इहो आहे त तव्हां सभ खां पहिरीं आइल्स जी तयारी ॾियो। ऐं आइल्स आउं दोस्तनि खे हमेशह ॿुधाईंदो आहियां त एॾो ॾुखियो एग्ज़ाम कोन्हे जेतिरो तव्हां सम्झो पिया। आइल्स जो एग्ज़ाम ॾियण खां पोइ राइट, तव्हांजे लाइ राहूं खुली पवंदी। सही। अच्छा साईं, तव्हां बेसिकली सिंध जा आहियो ऐं न्यूली तव्हां कैनेडा में रहो पिया। त माना सिंध खां एॾो वॾो जेका लॉन्ग जेका सफ़र आहे, त जीअं देयर इज़ बिग डिफरेंस बिटवीन कैनेडा एंड सिंध, छाकाणि हींअर हिते राति आहे ऐं तव्हां वटि साॻिया ई सुबुह जा 7:30 थिया आहिनि, आई थिंक। जी, त तव्हां वटि माना शाम जा इहो सुबुह मक़ाम, 7:30 थिया आहिनि, मूं वटि सुबुह जा 7:30 थिया आहिनि। बिल्कुलु 12 कलाकनि जो फ़र्क़ु आहे। ऐं बिल्कुलु दुनिया जे ॿिए पासे आहियां। हा, त माना इहो हेॾो सॼो मक़ाम, हेॾी सॼी जेका चेंजिंग जेका तव्हां पंहिंजी लाइफ में आंदी आहे, माना इहा जेका हिकिड़ी साराह जोगी आहे। त इन जे लाइ तव्हां कहिड़ा एफर्ट्स वरिता? तव्हां शुरू में जेका छा कयो? त इहो थोरो जेका तव्हांजी लाइफ जो इहो इहा मोमेंट ॿुधाए वठोसि। बिल्कुलु दादा। हिकिड़ी त ॻाल्हि आउं दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त हिकिड़ो सभ खां पहिरीं इहो आहे त तव्हां जॾहिं यूनिवर्सिटी मां निकिरो था त तव्हां कॾहिं हमेशह हिकिड़ो अहिड़ो को मेंटोर या अहिड़ो को सीनियर जंहिंसां तव्हां कंफर्टेबल हुजो, उन सां तव्हां हमेशह राब्ते में रहो। उन जा ॿ फ़ाइदा आहिनि। हिकिड़ो त सही, इहो फ़ाइदो आहे त तव्हां खे उहो सलाह सुठी ॾींदो। ऐं ॿियो इहो त जेकॾहिं तव्हां कॾहिं कंहिं प्रॉब्लम में फासंदा त पोइ हू तव्हांखे हुन प्रॉब्लम मां कढण जे लाइ तव्हांखे जेको आहे सो प्रैक्टिकली का अहिड़ी एडवाइस ॾेई सघे थो जेको तव्हांजे फ्यूचर जे लाइ इफेक्टिव हुजे। ऐं हिकिड़े हमरा जो नालो खणणु चाहींदुसि, असांजे दोस्त तमामु प्यारो मैक्स मेमण साहब। ऐं आउं उनखे पंहिंजो मेंटोर सम्झां थो। सो उनजो वॾो किरदारु आहे मूंखे कैनेडा वठी अचण में।
2014 या 15 जी ॻाल्हि आहे, आउं पंहिंजे कराची में रहंदो हुउसि, उमरकोट पंहिंजे ॻोठ वेंदो हुउसि। सो मूंखे मैक्स चयो चई यार तूं आफ़ताब ॾाढो टैलेंटेड आहीं ऐं जेको तूं स्कॉलरशिप या इमिग्रेशन लाइ अप्लाई छो नथो करें। सो मूं हालांकि एॾी को मुंहिंजी ख़ासि प्लानिंग कोन हुई कनाडा अचण जी, पर मूं ईअं मज़ाक में मुंहिंजो ठीकु आहे भला आइल्स जो एग्ज़ाम ॾियो था। सो मूं आइल्स जो एग्ज़ाम ॾिनो ऐं अॻे साल मूं अप्लाई कयो, आउं अची वियुसि हिते। सो मैक्स जो तालुक मेहरान यूनिवर्सिटी सां ई आहे, मुंहिंजो सीनियर आहे, मूंखां 10 साल पहिरीं मेहरान में पढ़ंदो हुयो। सो हुन काफ़ी हेल्प कई। सो मुंहिंजी दोस्तनि खे इहा गुज़ारिश हूंदी त को अहिड़ो सीनियर ॾिसो जेको तव्हांजी मदद करे सघे ऐं तव्हांखे सुठियूं सलाहूं ॾेई सघे, जंहिंसां तव्हां हमेशह प्रोफेशनली कनेक्टेड रहो, त जे हू तव्हांजे प्रोफेशनली कैरियर खे फ्लोरिश करण में मदद करे। आउं हमेशह हाज़िर हूंदो आहियां, मुंहिंजा जेतिरा बि नौजवान आहिनि आउं उन्हनि खे कोशिशि कंदो आहियां त जेतिरा बि सवाल उन्हनि हुजनि उन्हनि जो जवाबु ॾियां। मुंहिंजी फेसबुक ते तव्हां मूंखे फॉलो करे सघो था, आफ्ताब अली राय मुंहिंजे नाले सां मुंहिंजी ID बि आहे, मुंहिंजो पेज बि आहे, तव्हां मूंसां राब्तो करे सघो था। उन खां अलावा मैक्स जो पेज आहे न्यू दरबेलो, उहो बि तव्हां ॾिसी सघो था। उनमें स्कॉलरशिप्स इमिग्रेशन जे लाइ काफ़ी मवाद मौजूदु आहे। जी सही। हा त दोस्तो जीअं तव्हां ॿुधो त साईं में जेका साईं जी जेका सिंध खां कैनेडा वञण में जेका इफर्ट्स जेका आहिनि, जेका कोशिश आहे, उहो सर मैक्स मेमन जी आहे। ऐं सर मैक्स मेमन सां असांजो सुबुह खां ई जेका सेशन थियो, साईं जेका दिलि खोले जेका सिंधियुनि खे वेलकम चयो आहे, त तव्हां सर आफ्ताब अली राहिम सां बि राब्तो करे सघो था ऐं सर मैक्स मेमन सां बि जेका राब्तो करे सघो था, मैसेंजर ते करे सघो था, व्हाट्सएप ते करे सघो था। त साईं आफ्ताब अली राहिम साहिब, महिरबानियूं तव्हांजूं। त सर हाणे जेका कंहिं बि स्कॉलरशिप जी तयारी कीअं कजे, माना तव्हां काफ़ी सारो अॻु में ॿुधायो आहे, पर माना हिकिड़ो वरी थोरो मुख़्तसर ॿुधाइजो त स्कॉलरशिप जी तयारी कीअं कजे, उन जे लाइ कहिड़ा एफर्ट्स वठणु खपनि? हा, हिकिड़ी ॻाल्हि त सम्झण जी आहे त असां जेके बि तव्हां बि आहियो, आउं बि आहियां, असां सभु मिडिल क्लास सां तालुक़ु रखूं था, असां ग़रीब घराणनि सां तालुक़ु रखूं था, असां को अरबपति कोन आहियूं। सही असांजी तरक़ी करण जो वाहिद हिकिड़ो ई ज़रियो आहे। उहो कहिड़ो ज़रियो आहे? उहो आहे तालीम। तालीम खां सवाइ असां ॿियो को बि असां वटि रस्तो कोन्हे जंहिंमें असां पंहिंजी ज़िंदगी खे बहितर बणाए सघूं था। ऐं सिर्फ़ु मिडिल क्लास ऐं लोअर मिडिल क्लास जी ॻाल्हि थो कयां। जेके माण्हू अरबपति आहिनि, सियासतदाननि जा पुट आहिनि या कारोबारनि वॾा अरबपति आहिनि, उन्हनि जो त को मसइलो कोन्हे। बाक़ी जेके असां आहियूं, मिडिल क्लास सां तालुक़ु रखूं था, असांजे लाइ वाहिद हिकिड़ो ई ज़रियो आहे, उहो आहे तालीम। हाणे त अचूं था तव्हांजे सवाल ते, त जेको स्कॉलरशिप्स आहिनि उहो बुनियादी तौर ते हाणे जीअं फुल ब्राइट स्कॉलरशिप आहे अमेरिका जी। सो उनजे लाइ तव्हांजो पूरो उहो केस स्टडी कंदा आहिनि, जंहिंमें तव्हांजो मार्क्स ॾिसंदा आहिनि, तव्हांजी ग्रेजुएशन में केतिरियूं मार्क्स आहिनि, उनखां पोइ तव्हांजो इंग्लिश जी लेवल छा आहे, ऐं मेन जेको एग्ज़ाम, जेतिरा बि इंटरनेशनल एग्ज़ाम हूंदा आहिनि, जीअं GRE जो एग्ज़ाम आहे, सो उहो बेसिकली मल्टीपल चॉइस क्वेश्चन्स हूंदा आहिनि। उनमें को बि सवाल हुजे त उनजा 4 ऑप्शंस ॾिनल हूंदा आहिनि, त भई ऑप्शन A, ऑप्शन B, ऑप्शन C, ऑप्शन D। हाणे उनमें आउं हल करण जो हिकिड़ो माना बहितरीनु टेक्निक जेके आउं चवां सुठी सलाह तव्हां दोस्तनि खे ॿुधायां, उहो इहो त सभ खां पहिरीं तव्हां छा कयो, 4 ई ऑप्शन पढ़ो। को बि सवाल ॾिनल आहे तव्हांखे त उहो 4 ई ऑप्शन पढ़ो। उन्हनि मां जेको बि वीक तरीन ऑप्शन हुजे उनखे पहिरीं तव्हां कटियो। मिसाल तौरु ABCD आहे, उन मां मिसाल तौरु C तव्हांखे लॻे थो यार ही त कॾहिं बि कोन थींदो। जेके इहो आउं उन सूरत में चवां पियो जॾहिं तव्हां कंफ्यूज़ थियो त यार मुंहिंजो जवाबु छा थींदो। ठीकु आहे, 100 मार्कनि जो हिकिड़ो MCQs जो पेपर आहे, जंहिंमें तव्हां तक़रीबन 70 हल करे छॾिया आहिनि, 3 उहे आहिनि जेके तव्हांखे ख़बर न आहे त उन्हनि जो जवाबु छा आहे। सो पहिरीं त जॾहिं तव्हां टेस्ट स्टार्ट कयो, जेको तव्हांखे सवाल न पियो अचे उनखे स्किप कंदा वञो, उनखे छॾींदा वञो, छो जो तव्हां हिकिड़े सवाल ते जेकॾहिं घणो टाइम ज़ाया कंदा त पोइ तव्हां ॿिया सवाल हल कोन करे सघंदा। सो उनखे तव्हां छॾे ॾियो, वरी ॿिए ते अचो, उनजो जवाबु जेकॾहिं तव्हांखे 100% श्योर आहे त ठीकु आहे, न त पोइ उनखे बि छॾे ॾियो। मिसाल तौरु तव्हां 70 सवाल करे छॾिया जेके तव्हां श्योर हुया त भई एतिरा मूंखे सवाल अचनि था। हाणे जेके 3 सवाल बचिया उन्हनि में तव्हां उन्हनि खे कटणु शुरू कयो, जेके तव्हांखे लॻनि था त इहो जवाबु इन में कॾहिं बि कोन थी सघंदो, उनखे कटियो। उनखां पोइ ॿियो जेको ऑप्शन आहे उनखे कटियो त भई हीउ बि नथो थी सघे। बाक़ी तव्हां वटि 2 ऑप्शन बचिया। हाणे उन्हनि 2 ऑप्शन खे तव्हां ध्यान सां ॾिसो ऐं वरी तव्हां सवाल खे हिकु दफ़ो ॿीहर पढ़ो। जॾहिं तव्हां सवाल खे हिकु दफ़ो ॿीहर पढ़ंदा त उन्हनि 2 सवालनि मां को हिकिड़ो सवाल अहिड़ो हूंदो जेको हुन सवाल जे ऑप्शन अहिड़ो हूंदो जेको उन सवाल खे कतरत वेझो लॻंदो। तव्हां उन ते क्लिक करे छॾियो ऐं उहो इनशाला तव्हांजो जवाबु सही हूंदो। सो इहो हिकिड़ी टेक्निक आहे MCQs खे हल करण जी। असां वटि दोस्त छा कंदा आहिनि त MCQs जॾहिं ईंदो आहे पेपर, त पोइ हू एॾो टाइम ज़ाया करे छॾींदा आहिनि शुरू वारनि अधु सवालनि ते, जो आख़िर में उन्हनि वटि टाइम ई कोन बचंदो आहे। यानी जेकॾहिं पास थियण वारा बि हुजनि तॾहिं बि उहो फेल थी वेंदा आहिनि, छो जो उहो टाइम इलाही ज़ाया कंदा आहिनि। सो इट्स अ गेम ऑफ टाइम। तव्हां जॾहिं बि MCQ जेको पेपर हल कयो त उनमें कोशिशि कयो त पंहिंजे टाइम जी बचाव कयो ऐं स्मार्टली उनखे तव्हां हल कंदा वञो। जी
सही, माशाल्लाह ज़बरदस्त। त सर तव्हां सां जेका असांजो जेका हाणे जेका क्वेश्चन आहे उहो थोरो इन टॉपिक सां हटी करे हूंदो। त जी सर जीअं तव्हां हिकु एक्टर आहियो, ठीकु आहे? त जीअं तव्हां हिकु एक्टर आहियो त हिन पेशे सां तव्हां पंहिंजे मुल्क जी माना हिन पेशे सां कीअं ख़िदमत करे सघो था? जीअं त असां वटि हिकिड़ो कॉपी कल्चर आहे त मुंहिंजो भाउ जेकॾहिं इंजीनियर आहे त आई विल बी इंजीनियर। सो अकॉर्डिंग टू दिस वे माना तव्हां जेकॾहिं एक्टर आहियो त इन पेशे जो माना अकॉर्डिंग टू डेवलपमेंट जेका डेवलपमेंट सां कहिड़ो तालुक आहे? त इन सां तव्हां इन पेशे खां जेका पंहिंजे जी कंट्री खे डेवलप कीअं था करे सघो? उहो ईअं त मां व्लॉग्स ठाहींदो आहियां, मुख़्तलिफ़ क़िस्म जा टूरिज़म जा व्लॉग ठाहींदो। हाणे ही थोरो आहे पाण यूथ एम्पावरमेंट खां हटूं पिया, जेको तव्हां जी, जी, असांजो हाँ, मौज़ू आहे बिल्कुलु। उन खां थोरो हटूं पिया, पर वरी बि आउं तव्हांखे थोरो तकड़ में जवाबु ॾियां, छो जो 10 मिंट थी विया आहिनि, ऐं चाहियां थो त सेशन पाण 12-15 मिंटनि ते ख़तमु कयूं। सो हाणे सही, ॻाल्हि इहा आहे बिल्कुलु। त मीडिया जो दौरु आहे, तव्हांखे ख़बर आहे दुनिया में जेतिरियूं बि शयूं अॼुकल्ह आहिनि उहो सभु ग्लोबली विजुअल जेको असां ॾिसंदा आहियूं उनजो वधीक असरु थींदो आहे एज़ कम्पेयर टू हुँ, जेको आहे सो को शइ जेकॾहिं असां ॿुधूं कंहिं माण्हू खां या नसल दर नसल कंहिंखां ट्रांसफर थिए। बाक़ी तव्हांखे ख़बर आहे किताब पढ़ण जो रिवाज हाणे अॼुकल्ह घटिजी वियो आहे। सो इन जे करे हुँ, आउं कोशिशि कंदो आहियां त अहिड़ा व्लॉग्स ठाहियां, अहिड़ा सफ़रनामा वीडियो जी सूरत में ठाहियां जेके दोस्तनि सां वधि वधि पहुची सघनि। ऐं उनखां अलावा मिसाल तौरु सिंध में आउं हींअर पोएं साल नगर पार्कर, बल्कि 2 टे महीना पहिरीं नगर पार्कर वियुसि, उतां जो मूं व्लॉग ठाहियो। सो आउं चाहियां थो त अहिड़े क़िस्म जा इंफॉर्मेटिव नंढा नंढा व्लॉग 8-10 मिंटनि जा ठाहिजनि, जिन सां वधि वधि दोस्तनि खे उनखे इंफॉर्मेशन ॾिनी वञे उन इलाइक़े जे बारे में या उनजी सक़ाफ़त जे बारे में, उतां जे कल्चर जे बारे में, उतां जी हिस्ट्री जे बारे में। जी सही। ओके सर, जीअं टाइम बिल्कुलु घटि आहे असां वटि, त आख़िरी में जेका तव्हां असांजी जेका न्यू जनरेशन आहे, उन्हे खे को मैसेज वग़ैरह कहिड़ो ॾियणु पसंदि कंदव? अदा हिकिड़ो त सभ खां वॾे में वॾो मसइलो असांजो इहो आहे त असां वटि जीअं नौजवान यूनिवर्सिटी जे फाइनल ईयर में हुजे थो त तकड़ में हुनजी असांजा माइट शादी कराए छॾींदा आहिनि। इहो वॾो हिकिड़ो सही। मसइलो आहे। शादी करणु सुठी ॻाल्हि आहे, हुन में को मूंखे एतिराज़ु कोन्हे, शादी करणु खपे, पर शादी करण खे ज़िंदगी जो मक़सदु न ठाहिणु खपे। उन सां तव्हांजा बिल्कुलु, ख़्वाब जेको आहे सो तव्हांजो फ्यूचर उहो दाव ते लॻी सघे थो। बाक़ी जेकर तव्हां हुँ, कंफर्टेबल आहियो तव्हां शादी करे सघो था, बाक़ी शादी खे ज़िंदगी जो मक़सदु ठाहे तव्हां पंहिंजे ख़्वाबनि जी जेको सत्यानाश करे छॾियो, ईअं न कंदा कयो। बाक़ी इहो आहे त सिंधी नौजवान लाइ मुंहिंजो ख़ासि करे इहो ई पैगाम हूंदो त तव्हां तमामु घणा टैलेंटेड आहियो, तव्हां तमामु घणा होशियारु आहियो, ऐं तव्हांखे सिर्फ़ु थोरो पंहिंजो सॉफ्ट स्किल्स ते कमु करण जी ज़रूरत आहे। ऐं उन खां अलावा इहो त आख़िर में सभिनी दोस्तनि खे इहो ई गुज़ारिश हूंदी त जॾहिं बि तव्हांखे को मसइलो हुजे त तव्हां मूंसां राब्तो करे सघो था। हुँ, ऐं बाक़ी आउं इख़्तिताम इहो आहे त शेख हया जहिड़नि सिटनि सां कंदुसि त तूं चओ मां लुछां, तूं चओ मां कुछां, पर तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछां, तूं कंहिंखे के ख़ामोश कंदे ऐलान हज़ारे मान रुगो, ही दौर अयाज़ गुज़रणो आहे ऐं पंहिंजो वारो वरणो आहे, को ॿारण नेठि त सही, ॿरणो आहे, इम्कान हज़ारे मान रुगो, इम्कान हज़ारे माशाल्लाह, मान रुगो। माशाल्लाह, माशाल्लाह ज़बरदस्त। त दोस्तो इहे हुआ सर असां खां मौजूदु हुआ सर आफ़ताब अली राहिमू साहिब, जिन खे तव्हां फेसबुक सां जॉइन करे सघो था, मैसेंजर ते जॉइन करे सघो था, ऐं साईं जो यूट्यूब चैनल आहे त यूट्यूब खां ई तव्हां साईं खे जॉइन करे सघो था। त दोस्तो हाणे टाइम आहे तव्हां सां इजाज़त वठण जो। जेॾांहुं पेर तेॾांहुं ख़ैर, सिंध सलामत, साथ सलामत। वरी बराबरि।